पंहिंजी मातृभाषा सां प्यार करण हर कंहिंजो फर्ज़ आहे ऐं असीं सिंधी त स्कैटर्ड कम्युनिटी आहियूं, पूरे विश्व में बिखरियल आहियूं। असीं जे पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाईंदासीं, पंहिंजा ॾिण यानी फेस्टिवल्स मल्हाईंदासीं त पंहिंजी सुञाणप यानी आइडेंटिटी कायम रखी सघंदासीं। एंड डू यू विश that we lose our identity? No, पापा। तो हाणे ॿुधाए, तोखे पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में ॻाल्हाइण घुर्जे कि न? Yes, Mama, you are right. I understand a little, but I cannot speak. पर तू कोशिश त करे सघे थी। Okay, I'll try. इहो न चओ, मां कोशिश कंदसि। Okay. मां कोशिश कंदसि। Very good, my child. तो हाणे ॿुधाए, सिंधीज़ ग्रेट आहिनि, त तू सिंधी आहीं त तू बि ग्रेट आहीं कि न? Yes, of course. I'm great. त इन ई ॻाल्हि ते अचो सभई चओ जय झूलेलाल।